हज़रत गाज़ी शाह उस्मान कुरैशी सोहरवर्दी। मखदूम शाह उस्मान वलद मियाँ बहावलदीन कुरैशी 5 रबीउल अव्वल 590 हिजरी 20 मार्च 1194 ईस्वी में बागड़ जी मौजूदा ज़िले सखर में जाओ। संदसि वॾो ॾाॾो शेखुल मशाइख मोहम्मद सिद्दीक़ मके खां हिजरत करे सिंध आयो हो। रिवायत आहे त हिकिड़े ॾींहुं मखदूम शाह उस्मान खे हिकु मस्त मजज़ूब बिशारत ॾिनी त तूं वासल बिल्ला थींदे, तंहिं करे तूं मुल्तान वञी शेखुल मशाइख हज़रत बहाउलदीन ज़करिया जी ख़िदमत में हाज़िर थी। मखदूम उस्मान ॿिए ॾींहुं सुबुह जो मुल्तान रवानो थियो ऐं शेख बहाउलदीन ज़करिया मुल्तानी जी ख़िदमत में हाज़िर थियो। मखदूम बहाउलदीन ज़करिया बे साणस मोहब्बत सां पेश आयो, जंहिं हिन खे 6 साल शरई इल्मनि तफ़सीर हदीस ऐं फ़िक़ह जी तालीम ॾिनी। जॾहिं त शाह उस्मान इल्मु पढ़ी पूरो कयो त 2 साल वरी तसौफ़ ऐं तौहीद जा सबक़ पढ़ियाईं। हज़रत गौस बहाउलदीन ज़करिया संदसि तमामु घणो ख़्यालु रखंदो हो। 8 सालनि खां पोइ खेसि ख़िलाफ़त जो खुरको ढकियाईं ऐं खेसि सिंध में वञी इस्लाम जी ख़िदमत करण जी हिदायत कयाईं। मुल्तान मां मोकिलाए शाह उस्मान बागड़ जी आयो, जिते हज़ारे माण्हुनि संदसि इस्तक़बाल कयो ऐं उते रही दर्स तदरीस जो सिलसिलो शुरू कयाईं। मखदूम शाह उस्मान रजब 663 हिजरी मुताबिक़ अप्रैल 1265 ईस्वी में वफ़ात कई, जंहिंखां पोइ संदसि फ़र्ज़ंद मखदूम सदरुद्दीन कुरैशी सजादा नशीन थियो। मखदूम शाह उस्मान कुरैशी सोहरवर्दी जी मज़ार सखर शहर खां 4 किलोमीटर परे सखर शिकारपुर रोड ते ओलह तरफ़ ॻोठ फराश में मौजूदु आहे। संदसि मज़ार ते अॾियल कुबो फ़न तामीर जो नादर नमूनो आहे। हिन वक़्तु पीर फैज़ अहमद कुरैशी हाशमी गादी नशीन आहे। हर साल 27 रजब ते ॻोठ फराश में मखदूम शाह उस्मान अदबी कॉन्फ्रेंस मुनक़द थींदी आहे, जंहिंमें आलिम अदीब ऐं शाइर मखदूम साहब बाबति पंहिंजूं तहरीरूं पढ़ंदा आहिनि। संदसि शख़्सियत ते हिन वक़्त ताईं केतिरा ई किताब शाया थी चुका आहिनि।